अस्सलाम वालेकुम दोस्तों मौला अली मुश्किल कुशा जे एक वाक़ियो बयान कयूं था। मौला अली मुश्किल कुशा वटि हिकिड़ी बानी हुई। हिकिड़े ॾींहुं उन बानीअ मौला अली मुश्किल कुशा खे चयो त साईं मूंखे इजाज़त ॾियो, हाणे मुंहिंजी शादी थिए थी दमश्क में, ओॾे मुंहिंजी शादी थिए थी ऐं मूंखे हाणे तव्हां इजाज़त ॾियो, दुआ कयो त मुंहिंजी हाणे शादी थी थिए। उन लाइ साईं जॾहिं इहे लफ़्ज़ ॿुधा त साईं जे अखियुनि में ॻोल्हा अची विया। बानीअ सोचियो त मुंहिंजे जुदाईअ में मौला अली मुश्किल कुशा खे अखियुनि में लुढ़क अची विया। तंहिं करे बानीअ पुछा कयो साईं मूंखे त मुंहिंजी शादीअ जो सिलसिलो आहे, माइट शादी था कराइनि, शादी त थियणी आहे, मूंखां का ग़लती थी हुजे या का ॻाल्हि थी हुजे त उहा मूंखे ॿुधायो, या मुंहिंजे शादी त थियणी आहे, उहा त रुकणी न आहे, औरत आहे, औरत जो घर पंहिंजो घर पराओ हूंदो आहे। तो मौला अली मुश्किल कुशा फरमायो त मूंखे तव्हांजो न, तव्हां दमश्क जी ॻाल्हि कई त मूंखे उहा ॻाल्हि ॾिसण में आई, उन करे मुंहिंजे अखियुनि में लुढ़क अची विया। बानी फरमायो हो साईं ॿुधायो भला उहो कीअं। इन महिल मौला अली मुश्किल कुशा जे पुटनि जो इमाम हसन इमाम हुसैन जे उमिरि नंढी हुई, हेतिरा ॿार हुया जहिड़ो का 5-6 सालनि जा हेतिरा नंढड़ा ॿार हुया। त मौला अली मुश्किल कुशा फरमायो त को ॾींहुं थींदो त इन दमश्क जे बाज़ार में मुंहिंजा बच्चा क़ैद थी ईंदा ऐं इन बाज़ार में पोइ उते तव्हांखे पारत हुजे, मुंहिंजे बच्चनि जी सार लहिजो। दोस्तो इहा आहे रूहानियत जी विलायत, इहा मौला अली जी विलायत। जेको बच्चा नंढा आहिनि, अॻु में ॻाल्हि जी ख़बर पए थी त सुभाणे छा थींदो। इहा आहे मौला जी ताक़त, मौला अली मुश्किल कुशा जी ताक़त, जंहिंखे मां हीअं बि चवां त मौला अली मुश्किल कुशा खां सवाइ रूहानियत वारो जेको फैज़ मोहम्मदी वारो जेको वंड आहे, जेको को औलिया अल्लाह बुज़ुर्ग थिए थो त उन खे जॾहिं बि कंहिंजो जॾहिं वॾो रुतबो जॾहिं मिलंदो आहे अल्लाह सां मिलण जो, त उन जो पहिरें माना हज़रत अली मौला अली मुश्किल कुशा जे ठपे खां सवाइ उन खे उहो अल्लाह सां मिलण वारो रुतबो मर्तबो कोन थो मिले, उहो सवाइ मौला अली मुश्किल कुशा जे। इहो असां जंहिं दरगाह में मुरीद थियासीं, उन दरगाह जे मस्त फ़क़ीर रहमतुल्लाह जा कौल आहिनि ऐं उन जा फरमान आहिनि। उन खां पोइ मियां फ़क़ीर अब्दुल गफ़ूर खां उहे लेवल सां हिन महिल ताईं असांखे इहे हाणे जेको असां मुरीद थियासीं त 2016 में मां मुरीद थियुसि 6 महीने में 17 तारीख़। त इन में असांखे जेको हुतां ॻाल्हियूं जेके मिलियूं त जेको माना जंहिंजे माना दिलि में अल्लाह जो माना अची ऐं ज़िक्र जे करे उहो अल्लाह जंहिंजे दिलि में वेहे, जंहिंजो अल्लाह सां सिलसिलो ॻंढापो ॻंढिजे थो, त उन में जॾहिं बि ॻंढिजे थो त सवाइ मौला अली मुश्किल कुशा जे मुहर ऐं ठपे खां सवाइ उन खे कतई विलायत नथो मिली सघे, उहो रुतबो मिली ई नथो सघे। इहा आहे मौला अली मुश्किल कुशा जी इज़त शान ऐं मान, जंहिंखे हेॾो इल्मु, हेॾो अल्लाह इल्मु ॾिनो, हेॾी ॼाण ॾिनी, हेॾी ॼाण जेको मां चवां थो त मौला अली मुश्किल कुशा खां सवाइ को वाह कोन्हे। ऐं उन जे अहल बैत जो, या रसूलुल्लाह जे अहल बैत जो ऐं या रसूलुल्लाह ते सलवात पढ़ो ऐं उन अहल बैत जो एतिराम कयो। सॼी काइनात जो सिलसिलो ई इन अहल बैत सां जुड़ियल आहे।
जेकॾहिं इहो अहल बैत जे सिलसिले जे करे ही सॼी काइनात बणी आहे, ही जेकॾहिं इहे न हुजनि हा त ही काइनात न हुजे हा। दोस्तो महिरबानी, अस्सलाम वालेकुम।